नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट छाछरो रोड केवल कॉलोनी में मिठे पानी की सहूलत न हुअण करे रहवासियों जो इंतजामिया खिलाफ एहतजाज। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह के मुताबिक इन्हीअ मौके ते केवल राम मेघवाड़, अनूप चंद मेघवाड़, पद्मू सवाई खंगार, बरपूलाल मेघवाड़ ऐं ॿियनि चयो त हिते कॉलोनी में 50 खां 60 घर रहाइश पज़ीर आहिनि, पर कॉलोनी बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। 300 दिहाड़ी कमाइण वारो मज़दूर भी पैसनि सां पानी की ज़रूरत पूरी करे थो, जॾहिं त रोड भरिसां सप्लाई वाटर जूं पाइप लाइनूं गुज़रनि थियूं, पर इन लाइन मां असांखे कनेक्शन नथो ॾिनो वञे ऐं कॉलोनी भरिसां हिकु बाअसर जॻह ते असां साॻी लाइन मां कनेक्शन मिलियल आहे, पर असां ग़रीबनि खे पीअण लाइ पाणी नथो मिले। असां पीपी जा वोटर आहियूं, इन जे बावजूदि असांखे नज़रअंदाज कयो पियो वञे। बुरहान कुंभार खे चई थकिजी पिया आहियूं। असां आला अमलदारनि खे अपील था करियूं त असांखे पाणी जी सहूलत मुहैया कई वञे। आऊं भगत केवलराम कॉलोनी वारो 7 साल का दाहूं करे रहियो आहियां। हिते असां वटि तक़रीबन 100 घर आबाद आहिनि ऐं पाणी, लाइट, रोड इन सभिनी खां स्कूल खां महरूम आहियूं, पर असें पाणी हर महीने 1.5 लख 2 लख रुपया ग़रीब मिस्किन माण्हू जेके जंहिं वटि झूपड़ी कोन्हे उहो उन मन था। हिते जर जो पाणी खारो आहे। महिरबानी करे DC साहब ऐं चूंडियल नुमाइंदा जेके बि उमरकोट वासी आहिनि उहो असांखे पाणी ॾियनि। माण्हू उन था मरनि, असें सभिनी वटि दाऊं करे रहिया आहियूं, केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। महिरबानी करे असांखे पाणी ॾिनो। अच्छा, ये इलाइक़ो कहिड़ो आहे? ये छाछरो रोड उमरकोट केवलराम कॉलोनी, वार्ड नंबर 315। अच्छा, इतना लाइन वगैरह कोई गुजरे थी सप्लाई वाटर जी? हिन रोड का उभरंदे पासे 2 लाइनूं गुजरनि। अच्छा, उन में तव्हां मुतालबो कयो है कि हितां जी चूंडियल नुमाइंदे खां? साईं अमीर अली शाह वटि असीं वियासीं। साईं चयो बुरहान खे त किथे बि हिननि खे पाणी जी लाइन लॻाए ॾे, छाकाणि त पोइ उहो बुरहान असांजी ॻाल्हि कोन मञी। महीनो थियो अॼु ॾींहुं ताईं असांखे पाणी कोन मिलियो। अच्छा, तव्हां कंहिंजा वोटर आहियो? वोटर साईं अली मर्दान शाह जा।